नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त कश्मीरी भाइरनि सां इज़हार यकजहती करण जे लाइ गवर्नमेंट इस्लामिया स्कूल खिपरो में इज़हार यकजहती ऐं एकता जो ॾियारो मल्हायो वियो, जंहिं जे तहत गवर्नमेंट इस्लामिया स्कूल जे उस्तादनि जी अॻुवाणी में रैली निकिती है, जंहिंमें उस्तादनि शागिर्दनि समेत मुख़्तलिफ़ तबक़नि सां ताल्लुक़ रखंदड़ शख़्सियतनि शिरकत कई है। कश्मीरी भाइरनि ते थींदड़ भारती ज़ुल्म ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई है। अक़वामी आलमनि खां पुरज़ोर मुतालबो कयो है त इहे मज़लूम कश्मीरियुनि खे भारतीय रियासत जबर ऐं ज़ुल्म खां आज़ादी ॾियारनि ऐं अक़वामी मुतहदा जे करारदाद ते मुकम्मल अमल कयो वञे। हाणे वक़्तु अची वियो है त आलमी ज़मीर जाॻाए कश्मीरी भाइरनि खे हिंदुस्तान जी फ़ौज जे ज़ुल्म खां आज़ादी ॾियारे इन्हनि खे जीअण जो हक़ ॾिनो वञे। हिन चयो त पाकिस्तान जी अवाम कश्मीरी भाइरनि जे हर फॉरम ते हर वक़्तु मदद करण लाइ तैयार है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।